अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां तव्हांजो दोस्त फरहान जमाली। तव्हां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल सिंधी एक्सपर्ट। दोस्तों, ॻाल्हि कंदासीं वहीद अकड़े जे जारी कयल वीडियो पैगाम जे बारे में। दोस्तों, वहीद अकड़े चयो आहे त काफ़ी माण्हू यूट्यूब ते सब्सक्राइब वधाइण ऐं पैसा कमाइण लाइ कूड़ा वीडियो ठाहे अपलोड करे था छॾनि। अचो त ॾिसूं था वहीद अकड़े जी उहा वीडियो जंहिंमें वहीद अकड़े सिंधी यूट्यूब वारनि जे नाले चयो आहे। हलूं था वीडियो जी तरफ़। ऐं ॿियो इहो अर्ज़ु तव्हां सभिनी दोस्तनि खे जेके ख़ासि करे यूट्यूब जूं कूड़ियूं आइडियूं ठाहे पंहिंजी सिर्फ़ु कमेंट्स व्यूअरशिप वधाइण लाइ, सब्सक्राइब वधाइण लाइ, उन्हनि खे गुज़ारिश कंदो त ख़ुदा जे वास्ते कंहिंजी ज़ाती ज़िंदगीअ जे इस्तेमालु करे पंहिंजा यूट्यूब जा व्यूअर्स वधाइण जी कोशिशि न कनि। ऐं यूट्यूब जेका कंपनी आहे उन्हनि खे बि आउं गुज़ारिश कंदुसि, अगर वो मेरा आवाज़ सुन रहे हैं, मेरी रिक्वेस्ट सुनेंगे, तो यूट्यूब वालों को भी मैं गुज़ारिश करूँगा कि ऐसी फेक आइडिया, फेक यूट्यूब चैनल जो हैं वो खुदा के वास्ते बंद किए जाए। किसी की ज़िंदगी, किसी को इज़्ज़त पे उछाल के, कुछ गलत अल्फाज बोल के और यूट्यूब पे जे आज ये हो गया, आज वो हो गया, इनकी तस्वीरें लगा के पीछे वाइज दे के अपने यूट्यूब पे उनको बदनाम करते हैं। सो मैं यूट्यूब वालों को, सब दोस्तों को गुज़ारिश करूँगा जो जो यूज़ कर रहे हैं कि किसी को ऐसे नहीं करें। तव्हां बि पंहिंजी भेनरुनि माइरुनि वारा आहियो, तव्हांजे बचनि जूं को तस्वीरूं यूट्यूब ते रखे, फेसबुक ते रखे त तव्हांजी दिलि ते छा गुज़रंदो। ख़ुदा जे वास्ते सियाणा थियो, सिंधी फ़नकारनि सां प्यारु कयो था, मुहबत कयो था त उन्हनि खे मान बि ॾियो। अगरि कंहिं दोस्त खे मुंहिंजी ॻाल्हि बुरी लॻी हुजे त आउं माज़रत थो कयां। ऐं मूंखे यकीन आहे त हीअ वरी यूट्यूब ते दोस्त रखंदा पंहिंजी व्यूअरशिप वधाइण लाइ, ॿ लफ़्ज़ ॿिया लिखंदा। ख़ुदा जे वास्ते आप फ़नकारनि जी इज़त कयो, मुहबत कयो। फ़नकारनि सां जीअं प्यारु ॾींदा हो तीअं ई प्यारु कयो। असांजी दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि, तव्हांजी दुआऊं असां सां गॾु आहिनि। सिक सलामत, सिंध सलामत। महिरबानी।